ध्यानी को असां शादी तो करे। अरे चलो चोई चा वलन चले जे हम मथो फाड़ाइंदे था। तू मुझे अति को शादी करी बुद्ध जानू बुद्ध ओ वेड़ा वई तो अजायो तो वेड़ा वई अनंदस तो के अनंदस हां एक दक सा मवाली प्यालो करे विंदो समझा वलन समझाइस छो अचे मवाली जे पोया प्या हो। अबुद मार के मारिया इनके मार न इनके चयो त नचे। हाँ ही नचे मां शादी कया अदी दहणी कुआर दीदी वो जानू घोट दी दो हे मजो नच जानू भगो तो वने कारे इधर पीछे इधर नच अरे न मवाली जो सिर खने दे था ओ नच न जरे न मवाली के केड़ी मुसीबत में विजी छडियो नच सीधा ना मम्मा था कनो मैंने सा आ नचा दो नचा खोड़ी अखे घुमरी हाँ खोड़ी अखे घुमरी आने त भला बस न नच हाँ पर हाण हिन मथा असां जो हथ है नची तो कयूं जानू के इशारो समूरा नशाई लाए सजा थई नच तो मारी लो से हाँ लावयन गिरी लावयन गिरी होश वयो उडरी मां साथ मां तो हिते घुरायो आहे इन जे लाइ त थाणे ते ॿ टे मिंट चकर ॾेई अचो मिर्चू जी बि सार संभाल लहो आहे कंहिं हाल में आहे कोन मासा त लगे तो मुखे बदराइण जो पक्को प्रोग्राम रखियो अथई। वॾो कोट ॼणो आहे यार सभा तुंहिंजो साह थो वञे। हाँ साईं मां ढिजणो आहियां बाक़ी तूं वॾो दिलेरा पुट जेल में पियो अथई मूंखे थो मोकिले। मां सां त तूं सम्झे नथो ॻाल्हि खे चड़ो झग थो हणे बाबा तुंहिंजे मथां को केस त कोन्हे न असांजे मथां थियल आहे केस मां ऐं लीमो जेकॾहिं वेंदासीं न त असांखे पुलिस ॿधी हुते वेहारे छॾींदी। अब्बा सोराना सचो आहे चाचो पुनल वियो न त इनखे पुलिस कुझु बि न चवंदी। मां सां त जेकॾहिं तोखे जेल थी वई न तुंहिंजी ज़मानत मां कराईंदो तूं घबराए न तूं रुगो हाल हवाल वठी आ त मिर्चू जे मथां पुलिस तशदुद नथी करे। अरे उनखे महिमानी खाराईंदा हूंदा तशदुद छो कंदसि तुंहिंजो पुटु आहे ज़िले जो मोतबर माण्हू आहे साईं। यार हिकु कमु करे कोन वरी मथूं करे टोकूं हाणे सिधी ॻाल्हि ॿुधाए वींदे या न रखूं में त तो में बसि ॿीहर बस यार मासा त छॾी त मारे ॿुधो न थई हिकिड़े पुनल खाण बानी कुल बरोच जी कंहिंजे सिर जे करे वञूं था त पोइ हींअर जो हींअर वञूं यार देरि न कर या जांच करे जेकॾहिं चालान थी वियो आहे त पोइ कंहिं वकील सां मिली ज़मानत करायूंसि। भला जेकॾहिं चालान न थियो हुजे अञा लाकअप में हुजे त पोइ पुलिस वारनि सां ॻाल्हाए 2 रुपया जेके वरितऊं ॾींदासीं यार पुटनि खां वधीक पैसा त कोन्हे। ठीकु आहे मासा त मां घर ॾांहुं चकर ॾेयूं वञा थो जेकॾहिं राति ताईं वापसि न थिया न त पोयां मालकी ज़रूरु कजांइ। पोइवारी कंदुसि बिल्कुलु कंदुसि तूं घबराए न जेकॾहिं तोखे जेल थी वई न तुंहिंजी ज़मानत मां कराईंदुमि तूं हाणे निकिरण जी कर। खुटको न कर चाचा जहिड़ी पोइवारी मिर्चू जी करे थो न तहिड़ी तुंहिंजी बि कंदो बा। वाह हजी मिर्चूअ जी पोइवारी के अथव ॿुडी बि नथा मरो हवाला त कहिड़ा था कयो। तूं हाणे निकिरण जी कर यार। मासा त आए तो घर ॾे सौदो वठी ॾियणो उतो थियो वञा थो। हा हा ऐं घेकी वण जी छांव में पई रहे कुतो ढेरी ते मरी। पाण दुआ कर त अधो मिर्चू खे छॾाए सही। अॼु राति वञी तूं ख़बर सां मिल ऐं उनजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहार त जेसिताईं मोलाणे ध्याणी जो निकाह नथो थिए तेसिताईं हिन कादन जी घेल पई हलंदी। साबिल दे त ख़बर तू भला मूंखे थाणे में टंगराणे चक्कर में आई छा? इहो कादन वॾो मांगर आहे कंहिंखे बि वठ कोन ॾींदो। छा पोइ इहो रिश्तो असां कादन जे ख़ौफ़ खां छॾे ॾियूं? रिश्तो कोन छॾींदासीं साबिल तूं 2-3 ॾींहं सब्र कर पर इहो ख़बर ऐं कादन हिक ॿिए खे छिके था वठनि। जेकॾहिं तूं ख़बर कई अकेलो छॾे ॾिनो न त पोइ सुभाणे इहे मयारूं पयूं मिलंदियूं इन करे तूं बि वञी ख़बर सां कुल्हो कुल्हे में मिलाए वञी बीह। ही मेले जो मलाखड़ो न आहे जो ख़बर जे पलांद में वञी कादन खे मां संदरो ॾियां। जेकॾहिं मां विच में वयमि न त
त कादन एड़ा कूड़ा सुड़ा केस मुझे मथा आणी सुक कंदो जो मुखे चुरण जी भी मुने तो कोन मिलंदी साबुल कुछ सोच करे तव्हांजो त कादन खां असुल साह थो वञे ॼण कादन इज़राइल हुजे ऐं तव्हांजो साह कढी छॾींदो साबुल कादन मारींदो कोन बुछड़ो घणो कंदो कादन जे कतूतन जी सभिनी खे ख़बर आ पोइ बि साबुल इहे पई थी सुर कढी मुंहिंजी सॼण आई आहे दुश्मन हा तोखां कुझु बि कोन थींदो जेको कंदमि सो मां कंदमि तूं हाणे घर में रहो पाए वेही रह ॾिस त कीअं मां पंहिंजे पुट मोलण जो निकाह थी करायां त पोइ वारो कर ही वठ पटको रख पंहिंजे मथे ते ऐं रो मूंखे ॾे मां वेड़े हिते वेहां घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी मूं तव्हांजे ख़ुशियुनि में ज़हर मिलायो आहे या तव्हां मुंहिंजनि ख़ुशियुनि में ज़हर मिलायो जानो ॾिस तुंहिंजी कुंवार आई आहे न मामा ये मुंहिंजी कुंवार न आहे मुंहिंजी कुंवार त दी दयाणी आहे हे तुंहिंजी कुंवार आहे हीअ मुंहिंजी कुंवार आहे तू न समझंदे सिकील दा उहा संगत पाणे ई समझी वेंदी पर इहो त ॿुधाए माणी अञा कहिड़ी कसर छॾे वई आहे जेका तूं पूरी करण आयो आहे मूंखे पंहिंजो दुश्मन न समझ मासी मां थदन आ थदन तू अदी वित में ओयो न ॻाल्हाईंदी कर जॾहिं वॾा पाण में ॻाल्हाइनि था त तूं इहो बदली ओया न थींदी कर घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी साईं घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी ला